हे साईं दबंग असांजो सजावल खान अब रात जो तव्हां नवाब खान जे घर में छा करण आया आहियो ख़ैर तो दावत ही है जी बस साईं इहो चौधरी असगर आहे ड्रामे जो डायरेक्टर जेको माना शींहं बकरी खे हिकु कयो वेठो आहे हिकिड़े घाट ते पाणी थो पीआरे नवाब खान ते हमलो आहे ओके हा अॼु नवाब खान खे न छॾींदा अॼु असांखे ॾाढो सतायो आहे न टोपी त चङी तरह असांजे बाबे जी इज़त खे वेठो आहे नथो लॻेसि टपोरी आहे टपोरी करेक्टर तॾहिं त नथो लॻेसि ख़ुदा जेको समय करे चयो चई त सजावल खान खे जेको आहे वाठा त चङा जो जेॾीमहिल तेॾीमहिल इहे बीठा ॻाल्हि ॿुधो दूसी वाठा न उहो त ठीकु आहे पर तव्हां नवाब खान खे मुस्तक़िल त गार्ड ॾियो सही नवाब खान को कमु करे अचो न ख़बर अथई छा था चवनि बाबा थधे दिमाग़ सां सोचो हाणे पुछो न मूं तव्हांखे सलाह ॾियणु रखियो आहे त मूंखे थधे दिमाग़ सां सोचणो न चयो तव्हां करे अचो न बाबा करे अचो कमु करे अचो बाबा थधे दिमाग़ सां सोचो सोचूं था 8-10 ॼणा 3-4 ॼणा लॻाऊं त तॾहिं नवाब खान वठ जे ई कोन थो थिए छा कयूं बुर्दी साहब उहो सजावल खे त ॿई भला इहे नमकीन लॻायल आहे पर हिनमहिल ताईं तव्हांखे छा को गाॾी नथा नज़र अचनि मां तॾहिं चवां त को मुस्तक़िल त ॾियो त हिकिड़ो त हुजे जंहिं ते मां एतमाद कयां सभु इहो डायरेक्टर कमु जाॻियो त माना छो थो करे न उहो वॾेरनि वटि घाट जी खोट त न हूंदी आहे वॾेरनि वटि न बंगुलनि जी खोटी हूंदी आहे न उताकनि जी न गार्डन जी हा बिल्कुलु छाकाणि सजावल जा थी मुस्तक़िल इहे त सभु तुंहिंजा न वाठा न आहिनि इहे त असांजी भाती आहिनि तूं पालियो आहे असांखे भाती छा उहे हिन जिन ते टुकुर पियो थो हराम कयां सम्झी थो मां जेल में आहियां तॾहिं पोइ चवंदा उतां न छॾींदासीं वफ़ादार ऐं जेॾीमहिल तव्हां अचो था न वरी ख़बर थी छा था चवनि सजावल खान कोन छॾींदो तव्हां छा था कयो वेठा आहियो वफ़ादार वफ़ादार त सही आहिनि जो कोटे कोटे बीठो हाणे दर नथा छॾनि असुल में हिननि खे मानीअ ते बि को रखण में तयार पेट ते अहिड़ा ई पेट ते अहिड़ा ई ॻाल्हि आहे त मां हाणे मेड़ मेड़ विस मूंखे चवनि था एॾियूं पार्टियूं एॾा छह पर तव्हां खां नवाब खान जा माण्हू ज़ोर हाणे वॾेरनि सां पंहिंजी किथे खेल कंदो जिते हले माना इन थींदा तूं हा सही कहिड़ो मेकअप कयो अथई मेकअप वारे लाइ छा करे छॾिया मूंखे पाण खे ॻाल्हि सम्झ में नथी अचे मां न सुञाणे सघियुमि तोखे हक़ी ॻाल्हि थो ॿुधाए लुक ई चेंज करे छॾियो अथईसि तॾहिं चवां थो न हेॾी ख़ूबसूरत माई खे अलाए छा ठाहे छॾियो जिरणो बनाए छॾियो अच्छा हिकिड़ा तारीफ़ सां करे हिकिड़ा चवंदा त लाइक कीअं करे छॾे न मतिलबु मेकअप त पंहिंजा हाणे तव्हां जेको ख़ूबसूरत आहियो पर माना जेको लुक आहे न तव्हांजो उहो चेंज थी वियो आहे या हेयर स्टाइल मटायो अथई इन ईअं हेयर स्टाइल जे करे हा हेयर स्टाइल जे करे मटिजी विया मुंहिंजे घर में तव्हांजो जेको रिवायती हेयर स्टाइल जेको अॻु में कंदो न इहो कहिड़ो छोकिरो हुयो शहज़ाद हा चेंज हुजे उहो चेंज माना स्पेल चेंज हुजे न हा क्यों था हा सर शुरू कयूं काॾा ईंदुसि मां कमरे मां ठीकु रूम में लाइट थियल आहे अच्छा हलो क्यों हलो यश तार माना सुठो लाइटमैन थी वियो आहे हाणे कैमरामैन लाइ कॾहिं थींदो
हा कयो इहो साॻियो ई पहिरियों जुमिलो जेको आहे ओके हाणे रेडी थियो